अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवर बाबा आला मौजू ओलिया इकराम पार्ट नंबर 9 सैयद साबित अली शाह। किताब जो नालो सैयद साबित अली शाह शख्सियत ऐं शाइरी, मुसन्निफ़ अब्दुल क़यूम साहिब। ऐं रुणक जो राड़ो थियो कुलियात सैयद साबित अली शाह मुरतब मिर्ज़ा नजमुल हसन नमा मवाद अर्ज़ कयो आहे। शुजरो सैयद ईसा शाह, सैयद नूर मोहम्मद शाह, सैयद मदार अली शाह, सैयद साबित अली शाह, सैयद एहसान अली शाह, सैयद फज़ल अली शाह। ॼम सैयद साबित अली शाह पंहिंजे जिद अमजद जो नालो सैयद ईसा ॿुधायो आहे, जंहिंजो मुल्तान में मदरसो मशहूरु हो। उनजो पुटु थियो सैयद नूर मोहम्मद, जेको नकुल मकानी करे अची सेवण सिंध में रहियो ऐं पंहिंजे पुटु मदार अली शाह खे बि घुराए उतिरा आयो। सैयद मदार अली शाह खे सन 1152 हिजरी मुताबिक़ 1740 ईस्वी धारे सेवण में पुटड़ो वटा थियो, जंहिंजो नालो रखियो वियो साबित अली शाह, जेको वॾो थी सिंध जे मरसे जो शाइरनि जो सरवाण थियो। सैयद साबित अली शाह पढ़ंदड़नि खे इहो मालूम आहे त सैयद साबित अली शाह अॼु खां 770 ईस्वी 1153 हिजरीअ में यानी कल्होड़नि जे दौर में ॼाओ ऐं 1810 ईस्वी 1225 हिजरीअ में मीरनि जे दौर में वफ़ात कयाई। उन ई लिहाज़ खां सैयद साबित अली शाह सचल सरमस्त जो हमसर शाइर हो, जेको एतिरे अरसे गुज़रण जे बावजूदु सचल सरमस्त वांगुरु अॼु बि आला मंज़िल ऐं मर्तबे वारो शाइर आहे। सिंध में हूअं मरसे ख़वानी ऐं मरसे नवेसीअ जी तारीख़ तमामु आगाटी आहे, पर सैयद साबित अली शाह जे मरसे नवेसीअ वारी सिनफ़ खां पोइ सिंध में को बि अहिड़ो मरसियो नवेस शाइर पैदा थी न सघियो आहे जो हिन सिनफ़ में सैयद साबित अली शाह खां अॻिते निकिरी वियो हुजे। आउं सम्झां थो त सिंधी ॿोलीअ में मरसिया नवेसीअ वारी सिनफ़ जे फ़नी ख़ूबियुनि ऐं ख़ुसूसियतुनि जे लिहाज़ खां सैयद साबित अली शाह ते पुॼाणी थी आहे। जेतोणीकि सैयद साबित अली शाह खां पोइ हैदराबाद, खैरपुर मीरस, सेवण, ठठे, तलार, बदीन ऐं मीरपुर बठेरे में सुठा मरसिया गो शाइर पैदा थिया, जिन में मीर हसन अली खां हसन जो सिंधी मरसियो नवेसीअ में वॾो मर्तबो रहियो आहे। पर हू बि सैयद साबित अली शाह खां मरसे नवेसीअ जे सिलसिले में मुतासिर थियो। अहिड़ी तरह मिर्ज़ा बुढल बेग ऐं मिर्ज़ा फ़तेह अली फ़तेह बि साबित अली शाह जे ततबे ते मरसिया चया, पर उन्हनि मां को बि सैयद साबित अली शाह जे मक़ाम ते पहुची न सघियो, छाकाणि त मरसिया नवेसीअ लाइ घुर्बल अंदाज़ ऐं उसलूब बयान सैयद साबित अली शाह खां घणो पोइ बल्कि अॼु ताईं को बि मरसे गो शाइर पेश करे न सघियो आहे। अहिड़ी तरह रज़्मिया शाइरीअ जे ख़ूबियुनि में वाक़े निगारीअ, किरदार निगारीअ, जज़्बात निगारीअ ऐं मकालमा निगारीअ में सिंध जे सभिनी शाइरनि में सैयद साबित अली शाह पंहिंजो मट पाण हो। सैयद साबित अली शाह जे मरसियनि में फ़साहत ऐं बलागत खां सवाइ मरसे गोईअ वारा हक़ीक़ी सोज़ में गदाज़ में ऐं दर्द समायल आहे। फ़साहत ऐं बलागत खां सवाइ मरसे गोईअ वारो हक़ीक़ी सोज़ व गदाज़ ऐं दर्द समायल आहे। पाण सिंध जे सदा हयात सूफ़ी ऐं शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे हिन जहान छॾण खां 12 साल पोइ पैदा थिया। उन ज़माने में आम शाइरीअ में सिंधी ज़बान उहा ई कमु ईंदी हुई जेका लतीफ़ सरकार जे रिसाले में नज़र अचे थी। सैयद साबित अली शाह ओ बाकमाल शाइर हो, जंहिं पंहिंजे शाइरीअ जे सिनफ़ुनि मरसिया गोई ऐं ग़ज़ल गोई ज़रिए पंहिंजे हमसर शाइरनि, अदीबनि ऐं आलमनि जे भेट में सिंधी ॿोलीअ जे काया ई पलटे छॾी।
हुन सिंधी ॿोलीअ में केतिरा ई नवां लफ़्ज़, नवां इस्लाह, नयूं तरकीबूं, नयूं तशबीहूं ऐं नवां इस्तारा कमाणे सिंधी ज़बान जे लुग़त खे एतिरे क़दुरु त वसियत ॾिनी ऐं उनखे उन ज़माने में एतिरे क़दुरु त मयारी बनाए छॾियो जो 250 सालनि जे गुज़री वञण जे बावजूदि अॼु जा उरूज़ी शाइर त ख़ैरु पर जदीद फ़िक्र वारा बि क़ौम परस्त अदीब ऐं शाइर बि उन इहा लुग़वी ख़ज़ाने खे पंहिंजे लिखड़नि में कमु आणण लाइ मजबूर हूंदा आहिनि। सैयद साबित अली शाह जे मर्सियनि जी ॿोली ग़ैर सिंधी माण्हू बि आसानीअ सां पढ़ी ऐं सम्झी सघंदा आहिनि। इहो संदसि ई कमाल आहे। सैयद साबित अली शाह नाले वारो सरकार जो हिकु मोतमद अमीर ऐं कामयाबु सिफ़ारतकार हो। सैयद साबित अली शाह ख़ुदादाद सलाहियतुनि जे करे न रुॻो बहितरीन मरसे गो हो पर वक़्त जे हुकूमत में संदसि वॾो वक़ार ऐं क़दुरु ऐं मंज़लत हासिलु हुई। हिनखे सरकारी तौरु फ़ैसिला करण जा इख़्तियारात बि हूंदा हुआ जिनखे मुनसिफ़ाना तौरु इस्तेमालु करे हिन इज़त ऐं शोहरत कमाई। हुकूमत खे केतिरनि ई मामलनि में जांच करे रिपोर्टूं पेश करण लाइ बि मुक़ररु कयो। जॾहिं मीरनि जे हैदराबादी सरकार ऐं ख़ैरपुरी सरकार जे विच में किन ॻाल्हियुनि ते तकरार शुरू थियो त मीर ग़ुलाम अली ख़ान नाले वारे मीर ग़ुलाम अली ख़ान तालपुर सैयद अज़ीमुद्दीन ठठवी ऐं सैयद साबित अली शाह जे नुमाइंदे तौरु मीर सोहराब ख़ान सां ॻाल्हियूं करण लाइ ख़ैरपुर मोकिलियो ऐं हिन तकरार जे निबेरे लाइ 5 भेरा ख़ैरपुर जो दौरो कयो। ॾिसो कुलियात सैयद साबित अली शाह मरतबे मिर्ज़ा अब्बास अली बेग जे दौरान। सैयद साबित अली शाह कल्होड़ा हुकूमत में बि हिकु मुअज़्ज़ज़ अमीर रही चुको हो ऐं हुकूमती मामलात में वसी तजुर्बो रखंदड़ हो। कल्होड़ा दौर में हुकूमत सिंध जा ईरान सरकार सां वेझा तलकात क़ाइमु थी चुका हुआ ऐं मीरनि न रुॻो ईरान सां साॻी ख़ारजा पॉलिसी इख़्तियार कई पर उन में वसियत बि पिणु आंदी। सफ़ीरनि जे आमद व रफ़त ऐं तोहफ़ाइताफ़ ॿिन्ही तरफ़नि खां हिक ॿिए खे मोकिलिया वेंदा हुआ। सैयद साबित अली शाह जे इल्मी क़ाबिलियत ऐं तजुर्बेकारीअ खे ॾिसी मीरनि बि पंहिंजे हुकूमत में हिन जो साॻियो मान मर्तबो क़ाइमु रखियो जेको हिनखे कल्होड़ा दौर में हासिलु हो। खेसि अंदरूनी ज़िम्मेवारनि खां सवाइ बैरूनी सिफ़ारतकारी बि सौंपी वई। मीर फ़तेह अली ख़ान तालपुरे ज़माने में ईरान जे शहनशाह फ़तेह अली शाह फ़ाजार तरफ़ां सैयद मिर्ज़ा इस्माइल खे ॿीहर सिंध में वकील सफ़ीर तौरु मोकिलियो वियो जंहिंजी आज्ञा लाइ हुकूमत सैयद साबित अली शाह खे मुक़ररु कयो। हिन सफ़ीर ईरान जे मरहबा कंदे हिकु तवील ऐं शानदार मसनवी लिखी जेका फ़ारसी शाइरीअ जो नादिर नमूनो हो। मसनवीअ में सफ़ीर ईरान जी आज्ञा सां गॾु सिंध जे हुकुमरान मीर फ़तेह अली ख़ान ऐं संदसि हुकूमत जे तारफ़ नियाद आला पहिराई में करायो वियो आहे। मुसनवीअ मां कुझु इंतिख़ाब हेठि ॾिजे थो। ॿिया मरहबा ख़ैर मुक़दम ॿिया विज़र मुक़दमा इसमे दम ॿिया नामवर अली वली रे फ़तेह अली शाह फ़तेह अली शाह संदा वशोद ग़ुलाम अली असम मसमी बेनामे अली अस मन व मस्जिद व मंबर मोमिना अलिया वलिया वली अल्लाह हरजा अज़ाम शाह संदा बादशाह ईरान मदाम बे बोकन व वफ़ा व जहां या बा निज़ाम। यादि रहे त सैयद मिर्ज़ा इस्माइल सिंध जो हिकु दफ़ो पहिरीं बि मीर फ़तेह अली ख़ान तालपुर जे साहिबीअ दौरान सिंध में ईरान जो सफ़ीर थी आयो। हिकु ॿी वज़ाहत ज़रूरी आहे त हीउ सैयद इस्माइल उहो न आहे जेको आगा इस्माइल शाह जे नाले सां मीर साहिबान जे दरबार में मसाइब हो जंहिंजा पोहींअर अञा ताईं हैदराबाद शहर जे टंडे आगा वारे बारे में रहंदा। चंड
आगा वारे पाड़े में रहंदा। सफ़ीर ईरान सैयद इस्माइल शाह जे सिंध वारे दौरे ते मीर साहिबान ॾाढा ख़ुशि थिया ऐं ॿिन्ही बरादर मुस्लिम मुल्कनि जे लाॻापन खे वधीक मज़बूत करण लाइ हुकूमत सिंध सन 1804 में सैयद साबित अली शाह खे बतौर सफ़ीर जे शहनशाह ईरान फ़तेह अली शाह फ़जार जे ख़िदमत में रवानो कयो। सैयद साहब पंहिंजा सिफ़ारती फ़राइज़ निहाद दानिशमंदाना ऐं ख़ुशि सलूबीअ सां अंजाम ॾिना, जंहिं करे ईरानी हुकूमत जा सिंध जे हुकूमत सां वधीक वेझा ऐं दोस्ताना तइलुक़ात क़ाइमु रहिया। हिन ते वधीक रोशनी मिर्ज़ा अब्बास अली बेग कुलिया ते सैयद दोस्त अली शाह जे सुफ़े बात ते हिन तरह विझी आहे। उन जे सबबि शहज़ादा मीर करम अली ख़ान जे सिफ़ारत ते लालपुर सरकार सैयद साबित अली शाह खे ईरान ॾे सफ़र करे मोकिलियो, ईरान ॾे सफ़ीर करे मोकिलियो। शाह साहब ईरान ॾे वञणु वधीक हिकु नज़म में फ़रमाइलो। मठी नज़म मुसरफ़ खामाए तफ़सीर ऐं मातर बतबर के तलब अज़ क़िबल कान रफ़्तम ताजे बा जॻह पर गोहर व टेग व खंजर असबे व ज़ैन लैल व दर व खवाज़ सुल्तान रफ़्तम पेक घर पेगी कंधार शरीर कायल मनसब शह तलब अज़ हज़रत हाकानी रफ़्तम संदे कश्वर बेकरम पूर व बहरो दम देरा ख़ास जागीर तलब भी बलोचा रफ़्तम। हेठियां मठी नज़म जे पढ़ण सां मालूम थियो त शाह साहिबु सिंध मां कंधार ऐं काबुल खां ईरान ॾे वियो ऐं पाण जा मीर साहिबनि तरफ़ां शहनशाह ईरान लाइ घोड़ा ऐं कलमी क़ुरान मजीद पेशबा जवाहर जड़ाओ तलवारूं ऐं शकीला तलवारुनि जे म्यान में नंढो खंजर वग़ैरह खणी वियो। ईरान में पंहिंजनि सत शाह साहिब पहिरीं आस्थान कुदस मशहद मुक़दस जी ज़ियारत खां सरशितियाब थियो। पोइ दारुल हुकूमत तहरान ते रवानो थियो, जिते फ़तेह अली शाह फ़जार जे दरबार में सैयद साहिब मीरनि जूं सौगातूं ॾेई ऐं सिफ़ारती फ़राइज़ पूरा करे बादशाह जे शान में क़सीदो पढ़ियो, जंहिंजो मतिलबु हीअ आहे फलक बडैब दीन ख़वाद ख़ुतबे मान बफ़तेह फ़तेह अली शाह बरजमी जान। सिंध में वापसि अचण खां अॻु शाह जे मदाह में साबित शाह वरी ॿीहर हेठियूं क़सीदो पढ़ियो। फरमाने कला जरियाने मंसूर क़दर अरखां खालूई बिन अलरम व नस मन फ़ुरक़ान। फ़तेह अली शाह फ़जार क़सीदा ॿुधी साबित अली शाह खे इनाम इकराम सां नवाज़े। सिंध ॾांहुं वापसि वञणु वक़्तु मीर साहिबनि लाइ जेके नायाब तुफ़ा ॾिना तिन मां मदर रेल क़ाबिल ज़िक्र आहिनि। काशान जा रेशमी दोशाला, इंडिया जा मुनकश चिटसाली, चिड़िया जा मुनकश चिटसाली कयल जार, वॾा शाह कासा, जड़ाओ, हथियार, मचला, क़ुरान मजीद ऐं मुख़्तलिफ़ किताब। उन्हीअ खां सवाइ हज़रत अली अलैहिस्सलाम जे क़दमनि वारो पथर। इहो पथर अॼु ताईं हैदराबाद जे स्टेशन जे वेझो शाह जे क़दमनि जे नाले सां बर्ज ज़ियारत गाह ख़ासि व आम आहे ऐं मठ ते मीर नसीर ख़ान जो ठहिरायल कुबो आहे ऐं हज़रत तामन अल हजज अली बिन मूसा रज़ा नजद व तलता जो ख़त कूफे में लिखियलु क़ुरान मजीद, जंहिंजो पहिरियों वधि मीर साहिबनि ॾे मोकिलियाई, जो अॼु ताईं तालपुरी कुतुब खाने में महफ़ूज़ आहे ऐं क़ुरान जो पोयों वधि शाह ईरान पाण वटि रखियो, जेको हिन वक़्तु आस्थाना कुदसिया जे रिज़विया इमाम रज़ा जे रोज़े पाक मशहद म्यूज़ियम में मौजूदु आहे। सैयद साबित अली शाह सिंध ॾे वापसि अचण वक़्तु वरी बि ॿीहर हज़रत इमाम रज़ा अलैहिस्सलाम जे रोज़े मुबारक ते वियो ऐं ज़ियारत खां मुशर्रफ़ थी वापसि वतन आयो। ख़ुदाए सुख़्ने आलम फाज़िल मुर्तकी व परहेज़गार सैयद साबित अली शाह पंहिंजे शाइराना ज़ात ज़रिए करबला वारे कोस जो पैगाम मरसिया गोई जे ज़रिए सिंध जे कुंड कुड़छ में पहुचायो, जंहिं करे पाण बि अमर थी वियो।
त संदसि शाइरी पिणु अहिड़ा मक़ाम माणियो जीअं त क़ानून कुदरत मूजिबि हर शइ खे फ़ना आहे ऐं सैयद ज़ाब्त अली शाह बि पंहिंजा आख़िरी अयाम क़ानून कुदरत अॻियां सर झुकाईंदे सेवण में गुज़ारिया। मिर्ज़ा अब्बास अली बेग कुलिया ते सैयद ज़ाब्त अली शाह जे सुफ़े उन्हनि ते लिखे थो त शाह साहिब पंहिंजे हयातीअ जा पोयां साल पंहिंजे वतन सेवण में गुज़ारिया, जिते हसबे आदत कलमदर शहबाज़ जे रोज़े में कलाम पाक जे रोज़ाना तिलावत कंदो। पीरीअ सबबि ज़ैफ़ ऐं बक़ात वधी वियो ऐं पाण अलील गुज़ारणु लॻो। शहज़ादे मीर करम अली ख़ान जे हुकुम सां बूबकन जे हकीमनि सां साहिब जो इलाजु कयो। हुकुम सां बूबकन जे हकीमनि शाह साहिब जो इलाजु कयो। उमिरि जे पैमानो लिबरेज़ थी चुको हो। बकौल सैयद ज़ाब्त अली शाह टोणे उमिरि नूह तबे आख़िर फ़ना मरसे सिंधी भाङो पहिरियों जे मुर्तब ज़ाब्त अली शाह साहिब किताब जे मुहाग में ॼाणायो आहे त सिंध जे हिन अज़ीम मर्तबा को शाइर 280 जमातुल सानी 1225 हिजरी मुताबिक़ 30 जुलाई 1810 सूमर ॾींहुं सेवण शहर में 62 सालनि जे ॼमार में वफ़ात कई। संदसि वसियत मुताबिक़ खेसि सेवण जे पुराणे क़ब्रिस्तान जंहिंखे करबला बि चयो वञे थो में दफ़न कयो वियो। संदसि मज़ार ते हिकु नंढो मुक़बरो रईस कादरदार ख़ान मरी बरोज जोड़ायो। सैयद ज़ाब्त अली शाह सॼी उमिरि ख़ुदा तरसी ऐं दीनदारीअ में गुज़ारी। न कंहिं सिले जी लालच न कंहिं तमह जी तलब। शाही दरबार सां वाबस्ता हूंदे बि न दौलत कठी कयाई न का जागीर हासिलु कयाई। हमेशह हिर्स व हवा खां पासो करे बातिल जे बजाए हक़ जे राह ते हलियो।